नाज़रीन, दादू जे शहरी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल महांगो करण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। ॾिसूं था नवीद कुरैशी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, हुकूमत पाकिस्तान पारां जो पेट्रोल अघ वधाया विया आहिनि। हिन वक़्तु पेट्रोल आहे 25 रुपया जो इज़ाफ़ो किया है फ़ी लीटर ते। उनजे करे जेके तव्हां गरीब माण्हू आहिनि सख़्त परेशान आहिनि। अचो तव्हां माण्हू खां बचा क्यों छा था चवनि? सूरन में अची विया आहियूं। मूंखे ॿुधाए कमायूं पिया हिकिड़ा 700-800 रुपया। उहे मूंखे ॿुधाए महिल तेल में वञनि। असां ग़रीब ड्राइवर माण्हू काॾे वञूं? हिन महिल तव्हां नज़र त कयो ज़रे घटि 200 गाॾी बीठी आहे अथई। असांजा त ॿार सूरन में अची विया, परेशान थी विया आहियूं ॾाढो। ख़ुदा जी का मार पए हुकुमराननि खे। असां लाइ त ज़ुल्म करे छॾियो अथनि। वो 5 रुपया 10 रुपया माण्हू चढ़ंदो आहे। 5 रुपया 10 रुपया हे त 25 रुपया। असां बीठो आहियूं, चौथो 5 ॾींहं आहे बीह आहियूं, बेरोज़गार लॻा पिया आहियूं। को चढ़ण जे लाइ परेशान लॻो पियो आहे। हेॾो किरायो बस तेल आहे, पोइ काॾे वञूं असां? कार हिते बच्चनि जी रोज़ी कंदा आहियूं। हाणे असां केॾे वञूं भला? असां ख़ुदकशी कयूं पियो, छा कयूं? असांखां कुझु कोन थो। साईं मुराद अली शाह खे असां इहा अपील आहे त महिरबानी करे असांखे पेट्रोल घटि कराए ॾे। असां चवंदा त जहिड़ो लॉकडाउन लॻो पियो आहे, जहिड़ो बेरोज़गारी लॻी पई आहे, जहिड़ो माण्हू अॻे ई परेशान लॻा पिया आहिनि, नौजवान यंग माण्हू जेके आहिनि बेरोज़गार लॻा पिया आहिनि। वरी हिननि जो जेको इहो स्टाइल आहे त वरी 25 रुपया वधाए छॾियूं। माना इन करे असां इहा गुज़ारिश था कयूं आला इदारनि खे त इन ते एक्शन वरितो वञे। इन मां साफ़ ज़ाहिर थो थिए जेको सिलेक्टर आहे इहो आवाम जो दुश्मन आहे। वफ़ाक़ी हुकूमत जेका आहे, तव्हां जेको पेट्रोल सस्तो थियो, इन मां कंहिंखे को बि फ़ाइदो न मिलियो। ग़रीब आवाम खे को फ़ाइदो न मिलियो। ज़ख़ीरा जेके ज़ख़ीरो कयो वाला आया उन्हनि खे उहो बि जेका हिन जी नाहिल काबीना हुआ वफ़ाक़ जी, उन्हनि खे फ़ाइदो मिलियो आहे। साईं पाकिस्तान जे पहिरों दफ़ो इहे जेको आहे सो पेट्रोल जो थियो आहे 25 रुपया लीटर एटो टाइम कयो आहे। सिलेक्ट जेको नाइल वज़ीर आज़म आहे, इन जी नाइली जे करे हिन ग़रीब आवाम खे पीड़े छॾियो आहे। हे ज़िंदगी पंहिंजे पूरी सिंध में छा पर पूरे पाकिस्तान में पहिरियों दफ़ो ई जेको आहे सो पेट्रोल 25 रुपया एटो टाइम वधायो। पाकिस्तान में पहिरियों चक्कर पेट्रोल 25 रुपया महांगो थियो आहे। असां त हैरान थी विया आहियूं। असां ॾिठोसीं त असां सोचियो पिया त इमरान ख़ान वॾी का माना पाकिस्तान खे सहूलियत ॾींदो, पर पहिरें ई चक्कर 25 रुपया पेट्रोल महांगो त ग़रीब माण्हू केॾो परेशान थी विया हूंदा। पहिरीं दफ़ा था ॿुधो 25 रुपया लीटर महांगो थियो आहे। इहा वॾी हिकु आवाम सां वॾी नाइंसाफ़ी आहे। इन ते इहे जेके तंज़ीमूं इहे एक्शन खणनि ऐं एहतजाज थियणु खपे।